ताज़नि बरसातुनि सबबि सिंध में लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि, जिन जी सरकार का बि वाहिर नाहे कई, जॾहिं त ॿोॾि मुतासिरनि पाण मुरादू हैदराबाद जे आसपास में अची पनाह वरिती आहे। उन हवाले सां पेश आहे हैदराबाद मां SS न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, ताज़ो सॼी सिंध में जेका बरसाति पई आहे उन सॼी सिंध में लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि, जिन जा घर बुॾी विया आहिनि पाणी में। हू सिर्फ़ु पंहिंजूं जानियूं बचाए हैदराबाद जे आसपास जे इलाइक़नि में अची पंहिंजा खेमा क़ाइमु करे वेठा आहिनि। हिननि जी सरकार का बि मदद न कई आहे, पर कुझु सरहदी वारा हिननि खे खेमा ॾिना आहिनि, जेके ही खेमा लॻाए हिन हैदराबाद जे आसपास जे रोडनि ते जेके वेठा आहिनि, पर हुननि खे खाद खुराक न हुजण जे करे हू तमामु घणा ॿोॾि मुतासिर जेके आहिनि परेशान आहिनि। ऐं उन्हनि जो छा चवणु आहे त उन्हनि खे केरु मदद करे थो, केरु सपोर्ट करे थो, नथो करे, ऐं सरकार उन्हनि जी केतिरी मदद कई आहे। असां उन्हनि खां पुछूं था त हुननि जा अहज कहिड़ा आहिनि। अवां ॿुधायो त तव्हां हिते वेठा आहियो त तव्हांजी कंहिं मदद कई आहे? न, मदद कोन कई आहे। असीं ताणी अञा वेठा आहियूं, लेकिन हिते ॿोॾि मुसाफ़िर में पाणी जाम थी वियो आहे, हिते ई वेठा आहियूं। कंहिं मदद अञा ताणी हुकूमत में कोन थी आहे। घर बि ॾेई विया आहिनि, झुगियूं बि ॾेई वियूं आहिनि, लेकिन सभु कुझु माना रोड ते रेलनि ते वेठा आहियूं, पंहिंजा समय न लॻाए। अच्छा, हिते जेके तव्हां वेठा आहियो ॿार इन ते खेमनि ते, त हिते को खाद खुराक जे हवाले सां के माण्हू तव्हांखे राशन वग़ैरह कंहिं ॾिनो आहे? न, ही टी रिकॉर्डिंग वेंदी आहे, इन करे को ॿाहिरियों माण्हू ॾिसी अचे थो, जंहिंमें ये सुपर बुआर ॿी जे दौरान इहे ईंदा आहिनि बिरयानियूं खणी। बसि कंहिं टाइम ते हिकिड़े टाइम ते बिरयानी मिले थी सुबुह जो, बाक़ी कचो राशन अञा ताईं कंहिं कोन ॾिनो आहे। ऐं असांजा कुझु खेमा मिलिया आहिनि, बाक़ी कुझु खेमा ईअं ई वेठा आहिनि उसन में ॿार। ऐं असांखे इहो ई अपील आहे, गुज़ारिश आहे त असांखे ख़ाली बिरयानी खाइण सां हुन में असांखे खारिस थी वई आहे। खारिस में बिरयानी खाए त हिकारी मार बीमार पिया थियनि। असांजी ॿियो मुतालबो कोन्हे, वेठा हिते असांजे घर ॿुॾी आहे, कंहिंखे शौक़ु कोन्हे पंहिंजो घर छॾे पंहिंजा बच्चा छॾे फुटपाथ ते माण्हू ईंदो आहे, मजबूरी में ॿारु निकिरंदो आहे। इन में गवर्नमेंट खे असांजी अपील आहे त असां मजबूरी में ॿार बच्चा निकिता, असांखे ॿियो न कचो राशन, सुबुह जो चांहि बिरयानी, शाम जो को खाधे पीते जो सामान, कपिड़ो लटी धोइण जो सामान, इहो असांजो माना ख़ासि ज़रूरत आहे। मच्छरनि जो हींअर मलेरिया बुखार जाम हलनि में, ॿारनि खे डायरिया थी आहे, पिचिस जुलाब, दवाउनि जी को अरेंजमेंट कोन्हे, ऐं मच्छरनि लाइ मच्छरदानी, इहे ॿ टे शयूं असांखे खपंदियूं। तव्हां इहो ॿुधायो असांखे त हीअ जेका तव्हां खेमा बस्ती में वेठा आहियो हिते, त हिते तव्हांजी कंहिं मदद कई आहे या तव्हांजो केतिरो नुक़सानु थियो आहे? नुक़सानु त काफ़ी थी चुको आहे, त ॿुधाईंदासीं त हुनजी भरपाई कोन थी सघंदी। असांखे इहो ई अपील आहे गवर्नमेंट सां, असांजी को मदद कई वञे, को राशन मिले, को मच्छरदानी मिले। बच्चा असांजा महफ़ूज़ आहिनि, असां फुटबाली ते वेठा आहियूं, पाणी भरिजी वियो आहे घरनि में, ऐं घर बि ठही विया आहिनि। सामान वामान का बि अञा ताईं अहिड़ी को फैसिलिटी असांखे कोन मिली आहे हुकूमत जे तरफ़ां। को इंसानियत नाते को खणी पियो अचे चांवर वग़ैरह, को अहिड़ी शइ बिस्किट ॿारनि लाइ मिले, उहे इंसानियत खाते। बाक़ी हुकूमत खाते असांखे को बि अञा ताईं माना मदद कोन कई आहे। असांजो 100-150 घरनि जो आहे, कई घर टुटी विया आहिनि, को घर बता आहिनि। असां बचड़नि खे कुल्हनि ते खणी पाणी मां कढी अची रेल में अची रेल ते वेठा आहियूं। असांखे महिरबानी इहा थिए जो को ग़रीबनि खे संभाले सघे थो सो संभाली सघे थो। बाक़ी बचड़ा बुखिया जाऊं न्या ॾींहं कढियूं पिया, जंहिंखे रब सान्या ॾिए थो सो भत जूं फैलियूं कुझु आणे ॾिए थो, बच्चा खाए गुज़र करनि पिया। इहा बि वॾा अहसान, जेको ॾींदो उनजो बि भलो, न ॾींदो उनजो बि भलो। बरसाति जे करे असां ताणे वेठा आहियूं, बच्चा सुखंडे कुझु करे वेठा आहियूं। हींअर त रब जी भलाई आहे, मींहं हटी विया, पाणी गोॾे जेतिरो घरनि में बीठो आहे, ॿिया किरास कोन करे सघूं था त पंहिंजे घरनि जी वञी ख़बरचार वठूं। नुक़सानु 6-7 घर डठी विया आहिनि, ॿिया टपड़ टाड़ी जेके बि ठां फिकर सो पाणी में लुढ़ी विया। इहे ई तरपाल जेको ॾिसो पिया, इहे ई तरपाल आहिनि, इहे जेके खटियूं बत्तियूं आहिनि, इहे ई आहिनि। ॿिया समूरा हड़ लाजे केॾा ई पाणी में विया, पाणी में ॿुॾी पिया आहिनि। केरु गस बि नथो ठाहे, ईअं मुड़े माड़े वेठा आहिनि मुंहिंजा बाबा। फुट फाल्टी ते पिया आहियूं, असांजी केरु ई दाद नथो करे। असीं ग़रीब गुरबो वेठा आहियूं बड़े दंग में। असांजा 100 घर ॾही विया आहिनि मुंहिंजा बाबा, 100 पाड़ी में ॾही विया आहिनि। माड़ी में पाणियूं सभु घरनि में, रंधिणे में, आसे में पासे में वञण जो को गस ई कोन्हे। असीं न का थां न का ठिकर, बकरी ॿोड़ी हुई हू पई वठी विया, पाणी लोड़े वठी वियो, वञूं केॾां।
सरकार जी मेहरबानी थी कुछ हमदर्दी करायो। केड़ी एलर्जी थी है सॼे चेहरे में अहिड़े हालत थी चांवर ॿियो कोन्हे तो अटो को घी को पाणे चुल्ह ठाहे पंहिंजो लकड़ी वकड़ी चूंडे पचाए वठंदासूं इहो महिनत कोन मारींदी। बाक़ी सरकार जी मेहरबानी थिए को राशन को अटो जा अहिड़ो बाक़ी चावल असांखे न खपनि असांजा बच्चा बीमार थी विया आहिनि असांजी अहिड़ी हालत थी वई आहे जाम हाणे नुक़सानु असांजो इलाही थियो आहे सॼियूं दीवारूं टुटी वियूं आहिनि हाणे असांजे पाल बि कोन्हे त असीं मथे करे वेहियूं छा करियूं अहिड़ो ठलो वेठा आहियूं। इहो 5-6 दाणा मिलिया पोइ हर कंहिंखे हाणे हुजनि तो घर घर में ॾींदा वञनि सही इहो असां सरकार खां ॿियो असांखे कुझु बि न खपे। अहिड़ा असांजा हाल आहिनि ये घर बि किरी विया असांजा तो घर बि कान्हे के किरी विया घर बि किरी विया असांजा पाणी बीठो आहे घरनि में पाल बि कोन्हे बुख मरूं पिया धंधो पाणी बि बंदि थी पियो मंडी रोज़गारी थी विया आहियूं पाणी हाँ कुछ भी कौन मिले मंडी में भी कुछ मिले गाॾे में भी कौन मिले तो हिते वेठा आहियूं नुक़सान जाम थियो आहे इहो घर वर सभु टुटी विया कोन मिलन था चांवर अचे ॾेई वेंदा आहिनि मानी कोन्हे तव्हां वटि राशन आहे तव्हां वटि कोन आहे घर में पचाईंदा न आहियो पंहिंजी न पचाईंदा कोन आहिनि चांवर वठी ईंदा आहिनि उहा खाईंदा आहिनि हिते ॿिया ईंदा आहिनि कहिड़ा ईंदा आहिनि वाटो आहे इहे ॾेई वेंदा आहिनि चांवर ॿिया ॾेई वेंदा आहिनि बसि मानी तव्हां पंहिंजो राशन कोन अथव न कोन ॾिनो आहे तव्हांजो नुक़सानु केतिरो थियो आहे इलाही नुक़सानु थियो आहे मेंहियूं बकरियूं मरी वियूं घर टुटी विया भितूं टुटी वियूं। नाज़रीन तव्हां इहे ॿोॾि मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं असां जंहिं ॻोठ जे भरिसां बीठा आहियूं इहे देथा स्टेशन आहे जिते जे सॼो ॻोठ जेको आहे सो हिन में तक़रीबन 100 घर हुआ उहे पाणी हेठि अची विया आहिनि हिननि जो जानी माली नुक़सानु थियो आहे। इन खां पोइ जेके उन ॻोठ जा मुतासिर माण्हू आहिनि उहे हिन रेलवे पटड़ी ते पंहिंजा खेमा खोड़े वेठा आहिनि हिननि जी सरकार कंहिं मदद न कई आहे पर हिननि खे सरहदी वारनि माण्हुनि जेको आहे सो खेमा ॾिना आहिनि जेके बरसाति खां पंहिंजूं जानियूं बचाए वेठा आहिनि हिते पर हिननि जो चवणु इहो आहे त हिते सिर्फ़ु बिरयानी हिननि खे मिले थी जंहिं मां हिननि खे इलाही सारियूं बीमारियूं पकड़जनि थियूं ऐं वरी इहो थिए थो त हिते जेको मुतासिरनि वेठा आहिनि उन्हनि में मलेरिया घणी पकड़िजी वई आहे ऐं इन मलेरिया जे करे इलाही माण्हू बीमार आहिनि पर हिते का बि मेडिकल कैंप न लॻाई वई आहे। हिननि सरकार खां इहो मुतालबो कयो आहे त हिते जेके मेडिकल कैंप क़ाइमु कई वञे ऐं जेके मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि खे राशन ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि जेसि ताईं संदन ॻोठनि जी बहाली थी सघे। कैमरामैन कामरान जखरे सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी SS न्यूज़ हैदराबाद। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।